मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। रोज़े जी हालत में अगर कोई बंदो सुतो पियो हुजे ऐं उथण जी हालत में ॾिसे त वात मां खून निकितो आहे, छा उनजो रोज़ो फासिद थींदो या न? अच्छा, उनजे अंदरि इहा शइ ॾिठी वेंदी त जेकॾहिं उहो खून हलक जे हेठि लथो आहे त रोज़ो फासिद थींदो। बाक़ी जेकॾहिं काफ़ी बंदनि खे वात जे ॾंदनि जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई इन्फेक्शन हूंदो आहे या मर्ज़ हूंदो आहे त सुम्हण खां बाद में जीअं जो उथंदा आहिनि त उनजे वात मां ख़ुदि ब ख़ुदि जेकी आहे रत ईंदी आहे। उनजे अंदरि इहा शइ ॾिठी वेंदी त जेकॾहिं उहा रत हलक जे अंदरि वई आहे, निड़ी जे अंदरि वई आहे त रोज़ो उन सूरत में फासिद थींदो। बाक़ी जेकॾहिं उहा रत सिर्फ़ु वात जे अंदरि रही आहे ऐं अहिड़ी तरह लुआब सां अटे जा लुआब सां गॾी आहे पर कंहिं क़िस्म जे अंदरि न वई आहे त उन सूरत में जेको रोज़ो फासिद न थी पवंदो। डिपेंड करे थो रत जो हलक में वञणु। अगरि वात में हलक जी यानी निड़ी जे अंदरि हेठि लही वई त रोज़ो उन सूरत में फासिद थींदो। बाक़ी जेकॾहिं सिर्फ़ु वात में ई रही आहे, पोइ चाहे तव्हां सुता पिया हुजो चाहे तव्हां जागो, ईअं ई जेको आहे वात मां ॾंदनि मां रत निकिती ऐं उहा रत जेकी आहे तव्हां ॿाहिरि ई ख़ारिज करे छॾी त रोज़ो इन में फासिद न थी वेंदो।